जी मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त अव्हां ही जेके मंज़र ॾिसी रहिया आहियो उहे ही मंज़र जेके आहिनि ॾेरकी जे माही वाह जा आहिनि ऐं ही माही वाह मां हिते जेको आहे इहो गुज़िरियल हफ़्ते खां वठी ही जेकी ग़ैर क़ानूनी तौरु जेकी आहे उहा मिटी खणण जो सिलसिलो जेको आहे उहो शुरू आहे ऐं केतिरा ई भेरा हितां जे ॻोठाणनि हितां जे रहवासियुनि जेको आहे इन सिलसिले में एहतजाज कया आहिनि ऐं हुननि पारां इरिगेशन डिपार्टमेंट ऐं सीडा जे डायरेक्टर खे पिणु अहिड़ियूं लिखत में शिकायतूं बि कयूं वियूं आहिनि पर हीउ जेको कमु आहे उहो ख़तमु थियण जो नालो ई न पियो जेको आहे वठे ऐं इन सिलसिले में मां तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त हीअ जेकी मिटी आहे इहो ग़ैर क़ानूनी तौरु हितां जेकी आहे उहा कढी करे मुख़्तलिफ़ जेके सोसाइटीज़ आहिनि उन्हनि में हीअ कत बांधी पई वञे जॾहिं त मां तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त हिन जी किथां बि का परमिशन वग़ैरह जेकी आहे उहा न वरिती वई आहे ऐं ग़ैर क़ानूनी तौरु ऐं ख़ासि करे राति जे टाइम में सवनि जी तादाद में ही जेके डंपर आहिनि हितां मिटी खणी जेकी आहे उहा मुख़्तलिफ़ बिल्डर्स खे विकिरो कनि था ऐं ही ग़ैर क़ानूनी मिटी खणण जो सिलसिलो जेको आहे गुज़िरियल हिकु हफ़्ते खां जेको आहे उहो जारी आहे। इन सिलसिले में हितां जे माण्हुनि इहो मुतालबो कयो आहे त हीअ जेकी मिटी कढण जो जेको सिलसिलो आहे उहो बंदि कयो वञे छो त जॾहिं हीअ मिटी हितां निकिरंदी त हीअ जेके आबादगारनि जूं जेके ज़मीनूं आहिनि उन्हनि में टेल जे आबादगार उन्हनि मां ख़ासि तौर ते मुतासिर थींदा ऐं उन्हनि ताईं पाणी जी रसद जेकी आहे उहा पहुचण में मुश्किल थींदी। कैमरामैन मुमताज़ शेख सां आकाश शम्स भुट्टो, सिंध टीवी न्यूज़ ॾेरकी।